दोस्तों जी सिंध जी लतीफ़ आया सागर मेघवाड़ तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सागर टाक्स में भलीकार। हिन वक्त असां मौजूदु आहियूं इस्लामकोट शहर में ऐं असां सां गॾु थरपारकर जा ख़ूबसूरत ॿ भाइर आर्टिस्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि, जंहिंसां असां उनजी जेका आर्ट जो कमु आहे उनजे बारे में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि आनंद परमार ऐं असां सां गॾु असां दोस्त मौजूदु आहिनि ताराचंद परमार। अचो त असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था जेको हिननि जो आर्ट आहे उनजे बारे में। जी आनंद, तव्हां पंहिंजो जेको तारीफ़ आहे उहो कराइजो असांजे गॾु सां। जी, मुंहिंजो नालो आनंद परमार वल्द ज्ञानचंद। असांजो असल ॻोठ सैयद गालिबशाह तलका इस्लामकोट में। हिन वक़्तु असां तक़रीबन 6 साल खां शहर इस्लामकोट में रहूं पिया ऐं मुंहिंजी तइलीम 3 क्लास। मुंहिंजो नालो ताराचंद परमार आहे ऐं वल्द ज्ञानचंद साईं ज़ात आहे मेघवाड़ आहे ऐं असांजो असल ॻोठ जेको सैयद गालिबशाह शहर इस्लामकोट में रहूं पिया। अच्छा आनंद साहब, इहो जेको तव्हां आर्ट जो कमु जॾहिं खां तव्हां स्टार्ट कयो, इहो मतिलबु तव्हां कॾहिं खां इहो कमु करे रहिया आहियो ऐं तव्हां इहो कंहिं खां इंस्पायर थी करे इहो कमु शुरू कयो ऐं तव्हां जिन में उस्ताद केरु आहे ऐं तव्हां किथां खां इहो जेको कमु सिखियो? जी, असल में आर्ट जो कमु असां जेका इंस्पायर जंहिंसां थिया आहियूं उहो ईअं आहे त असांजा बाबा साईं तक़रीबन 30 साल खां इहो मिस्त्री जेका कमु आहे, राज़को कमु आहे, इहो कंदा हुआ ऐं डिज़ाइन बि कटंदा हुआ ऐं इहो सॼो कमुकारु कंदा हुआ। पोइ असां बि जॾहिं सां जेको सो बाबा सां गॾु वेंदा हुआसीं कमुकार में ऐं हुतां जेको सो असां मुतासिर थियासीं इन कम में ऐं आहिस्ते आहिस्ते असांखे बाबा जेको सो स्केच वग़ैरह ठाहिण हिननि जी सिखिया नी। उनखां पोइ असां जेको सो हिन कम में आयासीं ऐं अॻिते हली इहो जेको आर्ट जो कमु कयूं पिया, मुजफ़न वग़ैरह जेके कमुकार कयूं पिया, हिन में असां ईअं खणी चई सघूं था त असांजो उस्ताद बाबा साईं। अच्छा आनंद साहब, जेको तव्हां हिन वक़्तु मतिलबु इहो पंहिंजे आर्ट में जेको कहिड़ो कमु करे रहिया आहियो? जी, हिन वक़्तु असां आर्ट में तमामु केतिरो ई कमुकारु कयूं पिया, जंहिंमें जेका सीमेंट जो कमु आहे उहो बि कयूं पिया, मिटी जो कमु आहे उहो बि कयूं पिया ऐं ॿियो मिटी हिकिड़ी हूंदी आहे उन मां कमु थींदो आहे जेका फस्ट मां उहो बि कयूं पिया ऐं उनखां वेंदे स्केच आहिनि, उनमें ऑयल पेंटिंग हूंदी आहे, पेंसिल वर्क हूंदो आहे, उहो बि कयूं पिया ऐं ॿिया बि काफ़ी कम आहिनि जंहिंमें पेंटिंग आहे, इहो पेंटिंग वारो कमुकारु इहो बि आहे, ॿिया बि काफ़ी जेके आर्ट में अचनि पिया उहे कमु कनि। अच्छा, तव्हां हिन में जेको तव्हां आर्ट जो कमु करे रहिया आहियो, इहो तव्हां किथां यूनिवर्सिटी में मतिलबु तव्हांजे बाबा जेको तव्हांखे कमु सेखारियो उनखां अलावा किथां यूनिवर्सिटी में या किथां सर्टिफिकेट वग़ैरह इहो तव्हांखे मिलियो या उते ॿियो को अहिड़ो एग्ज़ाम वग़ैरह तव्हां ॾिनो आहे? जी बिल्कुलु न, असां कोई बि सर्टिफिकेट वग़ैरह किथां हासिलु करे या कंहिं बि इदारे में या यूनिवर्सिटी में या कंहिं बि ॿिए उस्ताद खां इहो कमुकारु जेका आर्ट जो न आहे। अच्छा दोस्तों, अॼुकल्ह जो जेको इहो असां वटि जेको थरपारकर में जेके बि पेरेंट्स आहिनि, जेके बि वालिदीन आहिनि, उहे पंहिंजे औलाद खे तक़रीबन इहो ई उन्हनि खे चवंदा आहिनि त तव्हां जेको मेडिकल आहे या इंजीनियरिंग आहे या उन्हनि खां सवाइ ॿिया जेके बि डिपार्टमेंट्स या शोबा आहिनि उन्हनि ते वधीक उन्हनि जो ध्यानु हूंदो आहे ऐं जेको आर्ट जो कमु आहे या सिंगिंग आहे या विराग आहे या उन्हनि खां सवाइ जेके तरीक़े जेके बि कमुकार आहिनि उन्हनि खां मतिलबु उन्हनि खे रोकियो वेंदो आहे। ऐं अॼु असां थरपारकर जे ॿिनि ख़ूबसूरत आर्टिस्ट ॿिनि भाइरनि ताराचंद परमार ऐं जे वालिद साहिब सां मिलंदासीं, उन्हनि जो जेको छा ख़्यालु आहे? दिली शौक़ु हूंदो आहे त उनखे जे हटायो वेंदो आहे त उहो उनजो बुज़दिल थी वेंदो आहे, जे उन्हनि खे छॾे ॾिबो आहे त उहो कमु ॾाढो पंहिंजे शौक़ु सां कंदा आहिनि त अॻिते कुझु न कुझु कराए वेंदा आहिनि। जीअं असां हींअर पंहिंजे छोकिरनि खे ॿुधायो आहे त इन्हनि जो दिली शौक़ु पंहिंजे हिसाब सां मूर्तियुनि जो कमु या आर्ट जो कमु को बि अॻिते कयो आहे त असांजो सफ़र गुज़र ठीकु आहे, सुठो आहे, तमामु बहितरीनु हले थो ऐं इन्हनि जो बि शौक़ु अॻिते वधे थो। ऐं जीअं राग ईंदा आहिनि त जीअं भॼन ॻाईंदा आहिनि त कलाम बि ॻाईंदा आहिनि, वॾे वॾो मेला हूंदा आहिनि, महफ़िलूं हूंदियूं आहिनि, उन्हनि में बि वेंदा आहिनि। जी त दिलि जो हिन जो शौक़ु आहे त तइलीम त बहितरीनु ॾाढो बि हिननि जो शौक़ु आहे ऐं गॾोगॾु जीअं पंहिंजो कमुकारु सुठे नमूने सुहिणे नमूने सां कंदा। जीअं ॿारनि खे हटाया वेंदा आहिनि, जीअं माइट कंदा आहिनि असीं चऊं ईअं करियो, ईअं न आहे, जीअं पंहिंजो उन्हनि जो दिली रुझान हूंदो आहे ईअं जे ॿुधाईंदा त तमामु खां बहितरीनु उन्हनि जी ज़िंदगी हूंदी ऐं अॻिते उन्हनि जे माइटनि जी बि
ख़ूबसूरती सां ज़िंदगी तमामु गुज़ारनि। ज़बरदस्त ॻाल्हि आहे जेको तव्हां पंहिंजे जेका औलाद आहे उनखे जेको पंहिंजे उन्हनि शौक़ु ते तव्हां उन्हनि खे कमु करणु ॾिनो, उन्हनि खे तव्हां कंहिंखां बि शइ खां रोकियो कोन, उन्हनि जो जेको पंहिंजो फ्यूचर उन्हनि ई डिसाइड कयो हो उन ते तव्हां उन्हनि खे कमु करणु ॾिनो। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि जेको आहे थरपारकर जे न बल्कि दुनिया जे सभिनी वालिदीन खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे। ऐं तव्हां जेको इन्हनि खे जेको तव्हां इन्हनि खे इहो कमु सेखारियो शुरू में जेको उन्हनि जा उस्ताद आहियो उहो तव्हां ई आहियो, ऐं तव्हां जेको इहो कमु आर्ट जो कॾहिं खां करे रहिया आहियो ऐं कहिड़ो कहिड़ो तव्हां कमु कयो आहे इन आर्ट में? सही, असांजो कमु असल में पहिरें शुरू में पथर जूं मूर्तियूं ठाहींदा हुआसीं। जी पथर जूं मूर्तियूं ठाहिण खां पोइ जीअं छोकिरनि खे सिखियाती वई, जी 5-6 साल खां पोइ 5-6 साल जी जमा हुई उन्हनि टाइम जीअं इन्हनि खे सिखियाती वई, जीअं मिटी जूं मूर्तियूं ठाहींदा हुआ, पोइ सीमेंट जूं ठाहींदा हुआ, पोइ मिटी जूं ठाहींदा, सीमेंट जूं ठाहींदा, उन खां पोइ पथर जी कटाई इन्हनि खां न थी, पर हींअर सीमेंट जूं मूर्तियूं पंहिंजो ठाहे जीअं अॼु हिन दौरान ताईं माना वॾे पैमाने ते पहुचे। जी 5 साल खां इन्हनि खे सिखियाती। अच्छा आनंद साहब, अॼुकल्ह जे जेको दौर में असांजे थरपारकर साइड खां तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट जेके आहिनि उहे अॻिते वधी रहिया आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में जेको उन्हनि जे लाइ तव्हां हिकिड़ी माना सुठी इंस्पायरेशन आहियो, ऐं तव्हां हुननि खे छा चवणु चाहींदा, उन्हनि ताईं जेको तव्हां कहिड़ो पैगाम पहुचाइणु चाहींदा, जेके बि नवां आर्टिस्ट आहिनि जेके थरपारकर या सिंध मां जेके माना हाणे माना अॻिते वधी रहिया आहिनि उन्हनि जे बारे में? जी असल में जेके भी असांजो थरपारकर खितो आहे या सिंध सूबो आहे, इनमें जेके भी आर्टिस्ट आहिनि, जेको भी नओं टैलेंट आहे इहो अॻिते अचे पियो आर्ट जे कम में। असांखे ख़बर ई न आहे त अलाए केतिरा ई जेके आर्टिस्ट आहिनि जेके पंहिंजे घर में कमु कनि पिया, ऐं किन अलाए एतिरा ई जेको सो आर्टिस्ट आहिनि जिन कमु इहो छॾी न, छाकाणि जो हिते जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे हिन कम में सम्झनि नथा। जीअं ॿाहिरि मुल्कनि में हिन कम जो क़दुरु कयो वेंदो, अहिड़े हिसाब सां हिते असां वटि क़दुरु न आहे, न मक़ामी माण्हू क़दुरु करे थो, न ई असांजी जेका हुकूमत आहे उहो हुननि जी साल आहे। असां हुकूमत ऐं मक़ामी माण्हू जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खां इहो ई मुतालबो कयूं था त जेके बि ईअं दॿियल आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं उन्हनि जो जेका सो हौसला अफ़ज़ाई करणु घुरिजे त जीअं उहे बि पंहिंजो जेका टैलेंट आहे उहो पंहिंजे दुनिया ते नालो रोशन कनि ऐं पंहिंजी जेका महिनत आहे हुनखे दुनिया आॾो ॾेखारीनि ऐं पंहिंजे माइटनि जो, क़ौम जो, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन। ताराचंद साहब, तव्हां जेको इहो थरपारकर जेको नओं टैलेंट आहे, नवां जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि खे छा चवणु चाहींदा, उन्हनि खे ताईं कहिड़ो पैगाम पहुचाइणु चाहींदा? जीअं त दुनिया ते माना जेको आर्ट आहे हिन जी माना वैल्यू जाम आहे, उन घणी आहे, उन हिसाब सां माना जेके नंढा नंढा आर्टिस्ट अथनि त उहे माना इन सिंध में जेके कमु करे रहिया उन्हनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त उहो पंहिंजी माना महिनत जदोजहद सां माना अॻिते वधनि ऐं पंहिंजो नालो ऐं पंहिंजे माइटनि जो ऐं माना मुल्क जो नालो दुनिया ते रोशन कनि ऐं दुनिया खे इहो ॿुधाइनि त असां माना थर मां बि इहो टैलेंट आहे ऐं असां तव्हांखे इहो टैलेंट ज़ाहिर करे ॾेखारींदासीं। जी दोस्तों, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं परमार आर्ट गैलरी शाही बाज़ार इस्लामकोट में, ऐं असां जेको असांजे हिन थरपारकर जी ख़ूबसूरत ॿिनि ॿाहिरि आर्टिस्ट आनंद परमार ऐं ताराचंद परमार सां ऐं असां ॻाल्हि ॿोल थी ऐं उन्हनि जे फादर साहिब ज्ञानचंद सां ॻाल्हि ॿोल थी, ऐं हाणे असां जेको आहे हिननि जी जेका आर्ट गैलरी आहे उनखे विज़िट कंदासीं। जी अचो दोस्तो, त हाणे असां उनखे विज़िट कंदासीं, उन सां गॾो गॾु सागर टाक्स खे ॾिसंदा रहो ऐं सब्सक्राइब कजो। नवां जेके बि आर्ट आहिनि उहो तमामु जल्द, बाक़ी जेके थरपारकर में जेके आर्टिस्ट आहिनि या जेके बि ॼाणू शख़्सियत आहिनि उन्हनि सां बि हाणे असां मिलंदासीं अॻिते जे वीडियोज़ में।